एक तरफ़ सिंध सरकार तैलीम जे सुधारे लाइ सिंध में तैलीम एमरजेंसी नाफ़िज़ करे मुख़्तलिफ़ क़दम खणी रही आहे त ॿिए पासे तैलीम खाते जे इंतिज़ामी नाहाली सबबि तिलके हैदराबाद बहिराड़ी जे ॻोठ हुसैन खान ठोड़ो जे ग़लिस प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 4 महीननि खां का बि मास्तराणी मुक़ररु न थी सघी आहे। स्कूल में मौजूदु 200 खां मथे शागिर्दाणियुनि खे स्कूल जो चौकीदार पढ़ाए रहियो आहे जेको पाण फ़क़ति 8 दर्जा पढ़ियल आहे, जॾहिं त स्कूल जी इमारत पिणु ज़बून हाली जो शिकार आहे। टीचर गर्ल्स में 2 हूं जेके 2 आस्ते आस्ते बदिली कराई वियूं हुयूं, बसि ॿियो केरु आई कोन। बसि पोइ ॿार वीचारा ईंदा रोज़ केॾां वञनि, पोइ हुन खां बहितर असीं वेठा थियूं चौकीदार आहे नाइट मुलाज़िम आहियां। स्कूल में ईंदा आहियूं, कुझु ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, कुझु थोरो स्कूल जी सफ़ाई कंदा आहियूं, वेठा आहियूं बसि सॼो ॾींहुं ईअं। अच्छा, तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? जी आऊं 8 क्लास पढ़ियल आहियां। ग़रीब माण्हू साईं किथे पढ़नि, प्राइवेट ख़र्च आहिनि, गाॾियुनि जा ख़र्च आहिनि, भाड़नि जा ख़र्च आहिनि। असां मिसकीन माण्हू हिते था ॿार पढ़ायूं प्राइमरी स्कूल में, त असांजी मदद कई वञे, टीचर घटि में घटि असां मिली वञे। असांखे का फैसिलिटीज़ कोन्हे, तक़रीबन 3 महीना थी विया आहिनि, का मास्तराणी कान पई अचे। ऐं असां 2-3 चकर दरख़्वास्त ॾिनो आहिनि डायरेक्टर खे, कापियूं असां ॾिसी आहिनि मगर असांखे मास्तराणी नथी मिले। ॻोठ हुसैन खान ठोड़ो जे रवासिन वज़ीर आला सिंध समेत आला इख्तियारनि खां घुर कई आहे त स्कूल जी इमारत जी ज़बून हाली ऐं मास्तराणी न हुजण जो नोटिस वठी इमारत ठहिराए ॾिनी वञे ऐं स्कूल में मास्तराणी मुक़ररु करे 200 खां मथे ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंदाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन नूर तुर्क सां गॾु अली रज़ा चंद, टंडो जाम। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।